यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम इन्ना लिल मुत्तक़ीना मफ़ाज़ा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। माशाअल्लाह मुखाग में बेहतरीन खिताब थी चुको है और तो माशाअल्लाह ने मां मुस्तफ़ीद थी चुका आहियूं। शाल अल्लाह से असांखे ने खिताब मां पिराण जी तौफ़ीक़ अता फरमाए, न सिर्फ़ ॿुधण बल्कि अल्लाह से असांखे जन्नत कमाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ये नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अल्लाह जे क़ुरान ॻाल्हियूं ई सिंधी में पाण सम्झूं था। कंहिं बि शइ जी फ़ज़ीलत इन जे करे बयानु कबी आहे त हिनखे हासिल करण जी कोशिशि कयो। हिन क़ुरानी आयात अहादीस जो मक़सदु इहो आहे त हिन घर खे सुञाणियो, दुनिया जे घरनि खे वॾी मोहबत वॾी चाह जी नज़र सां ॾिसो था, जन्नत जे घरनि जा तलबगार बणिजो। अंबिया असहाब औलिया इन घरनि जा तलबगार आहे। शाल अल्लाह से इन ॻाल्हियुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आम इंतिहाई इख़्तिसार सां तव्हांजे साम्हूं इंशाअल्लाह अॼोकी नशिस्त में तक़वा जे बारे में चंद ॻाल्हियूं ज़िक्र करियां थो, जंहिंमें सम्झो बुनियादी तौर ते चार ॻाल्हियूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि ते आहे त तक़वा आहे छा। क़ुरान पाक में हदीस पाक में सलफ़ जे ज़माने में काफ़ी सारा तस्करा था मिलनि। तक़वा हे अख़्तियार करण वारा माण्हू मुत्तक़ी। पहिरीं शइ त तक़वा आहे छा, उन खां पोइ ॿी ॻाल्हि त उन तक़वा जी दीन में अहमियत केतिरी आहे। उन खां पोइ टी ॻाल्हि जिन तक़वा अख़्तियार कई, जेके मुत्तक़ी परहेज़गार बणिया, उन्हनि जी मंज़िल केॾी सुहिणी आहे। त तक़वा खे अख़्तियार कंदड़ माण्हुनि जे लाइ इनाम कहिड़ा। उन खां पोइ चौथी ॻाल्हि, जेके तक़वा अख़्तियार न करे सघिया, जेके हिन फ़ानी दुनिया में मुत्तक़ी न बणिजी सघिया, त उन्हनि जी महरूमी केतिरी वॾी आहे। ज़ाहिरी तौर ते चार ॻाल्हियूं आहिनि, हक़ीक़त इहा वॾो तवील मौज़ू आहे। हक़ीक़त में ही चार ई नुक़्ता सम्झो अलॻि अलॻि मज़ामीन आहिनि, पर हाणे क़िस्मती मुलाक़ात थिए थी, कोशिशि कयां थो त इख़्तिसार सां इन चइनी ॻाल्हियुनि जो तव्हांजे साम्हूं ज़िक्र कयां। मक़सदु मिड़नी ॻाल्हियुनि जो इहो ई आहे त आऊं ऐं तव्हां हे दीन जूं, क़ुरान जूं, हदीस पाक जूं ॻाल्हियूं ॿुधूं ऐं पंहिंजे ज़िंदगियुनि में अमली जज़्बो पैदा कयूं। सभ खां पहिरीं शइ त तक़वा आहे छा। क़ुरान पाक में हदीस पाक में उलमा खां सदाईं ॿुधूं था। इमाम अस्फ़हानी रहमहुल्लाह अल मुफ़रदात में तक़वा जी वज़ाहत कंदे लिखनि था, हिफ़्ज़ुन नफ़्सि अम्मा यअसिर। इंसान पंहिंजे वजूद जी गुनाहनि खां हिफ़ाज़त करे, त मुंहिंजी जान, मुंहिंजो जिस्म, मुंहिंजो वजूद गुनाह न करे, गुनाहनि खां पंहिंजो पाण खे बचाइण जी पूरी कोशिशि करे, बल्कि लफ़्ज़ कहिड़ो आहे तो हिफ़ाज़त करे। इहा आहे तक़वा। इमाम कुर्तुबी बि चवनि, कर्तबी बि चवनि, तफ़सीर कुर्तुबी में सूरे बकरा जी इब्तिदाई आयात चंद लफ़्ज़ अचनि, हुदल लिल मुत्तक़ीन। हुन लफ़्ज़ मुत्तक़ीन जी वज़ाहत कंदे लिखनि था तक़वा आहे छा। हिकिड़े शेर लिखनि, हिकिड़े उन शेर जो हिकिड़ो हिसो इहो आहे, खल्लि ज़ुनूब सगीरन व कबीरन ज़ाक़त तुका। गुनाह नंढा वॾा छॾे ॾियो, इहा अथव तक़वा। वॾा था कयो तॾहिं बि सम्झो तव्हांखे तक़वा नसीब कान थी आहे।
या नंढे गुनाहनि जा आदि आहियो, तॾहिं बि सम्झो त तक़वा जो जेके बेशुमार आयतूं आहिनि न, तव्हांखे इन्हनि जे मथां अञा अमल जी तौफ़ीक़ कान्हे मिली। नंढा वॾा सभु गुनाह छॾे ॾियो, इहा ई तक़वा। हदीस किताब से बुखारी में किताबुल ईमान में हिकिड़ो बाब है, बुनियल इस्लाम अला खम्सिन। तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबी सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु तआला अन्हुमा, उन्हनि खां वसाहत मौजूद आहे त तक़वा छा आहे। पाण फरमायूं ला यबलुगुल अब्द हकीकत तक़वा, मानो ऐसी ती तक़वा के पहुंची को दो सके, हत्ता यद मा शाक फी सदरी ही, जैसी ती दिल में जेका ये खुट केस थी उहा भी नथो छॾे। हराम तो हराम आ, ममनू शे तो ममनू शे आ। बस अब्दुल्लाह बिन उमर फरमाइंदा ही जेके कुरान पाक में तक़वा जी आयतूं, हदीसन में जेके तक़वा जा तस्करा, जेके तक़वा के माण वारा मुत्तकीन उहे न जिन गुनाहनि के तो छॾियो, पर जिन मामलात में दिल में खुटको महसूस हो थियनि उहे बि छॾे, पोइ वञी थींदा मुत्तकी। ये ॾिसो अब्दुल्लाह बिन उमर खुद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ज्यादा फरमाए। हदीस किताब सुनन तिरमिज़ी में अब्वाब सिफ़तिल क़ियाम में बाब अलामात तक़वा, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान, पान भर में तमाम केर मुत्तकी थियण चाहे तो उहो तो मुत्तकी हत्ता यदा मा ला बअस बिही हज़रन इन्नमा बअस बिही। फरमाइंदा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमाम परहेज़गार मुत्तकी जो जिन जो कुरान सुन्नत जिन कामयाब पर में उहे तॾहिं उहे माण्हू अथव जिन उहे कम बि छॾे ॾिना जिन में को हर्ज कोन्हे को, पर इन डप का छॾनि त मतां इन में हर्ज हुजे, इन डप ऐं ख़ौफ़ में अची छॾे जिन कमनि में हर्ज को बि कोन्हे, पर उन्हनि खे वरी बि डपे मतां को इन में हर्ज हुजे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइंदा इहे आहिनि मुत्तकी। ॿी वॾी मशहूर हदीस मुबारक हदीस किताब से बुखारी में किताबुल बुयू में हिकिड़ो बाब आहे त अल हलाल बय्यिनुन वल हराम बय्यिनुन व बैनहुमा मुश्तबहात। दीन में हलाल शयूं वाज़िह आहिनि त ही शयूं हलाल आहिनि, हराम शयूं वाज़िह आहिनि त ही शयूं हराम आहिनि, पर घर में विच में कुछ अहिड़ियूं शयूं आहिनि जेके मुश्तबह आहिनि, का वज़ाहत कान्हे त हलाल आहिनि, का वज़ाहत कोन्हे हराम आहिनि। उन शयुनि जो बयान उते हिकिड़ी हदीस मुबारक आहिनि, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाईंदा पाण घर में जेके माण्हू न मशकूक शयुनि खे बि छॾे था ॾियनि, कहिड़ा अहिड़ा मामलात आहिनि गुनाह था महसूस कनि आहिनि में कोन्हनि जिन शक जे बुनियाद ते मिलनि खे छॾनि गुनाहनि खां बचंदा उहे। वरी पाण फरमाए त जिन ने मशकूक मामलात खे अख्तियार कयो, अॼु इन मशकूक मामलात खे अख्तियार कयो त सुभाणे इहे वॾनि गुनाहनि खे बि अख्तियार कंदा। वॾनि गुनाहनि खां बुराइनि बुछड़ाइनि खां बची करे तक़वा अख्तियार करण वारा उहे जेके शकूक वारे शयुनि खे बि छॾियो हुजनि, दिल में रुगो खुटको महसूस थिए उन्हनि खे बि छॾियो हुजनि, फरमाई आहे त तक़वा। त अगरि तव्हां तक़वा जी वज़ाहत चाहियो था, तक़वा जी माना कुल्ली तौर ते मुकमल तौर ते गुनाहनि खे पंहिंजो पाण खां परे करे छॾणु, पंहिंजो पाण खे गुनाहनि खां बचाइणु। ज़िमननि अर्ज़ कयां हींअर सोशल मीडिया जो दौरु आहे, हींअर मोबाइल जो दौरु आहे, अक्सर माण्हू पुछंदासीं वारनि खे ॾाढ़ी खे कारो कलर कयूं न कयूं, अब इख़्तिलाफ़ त आहे। चार मौलवी साहिब चवनि था जाइज़ आहे, चार मौलवी साहिब चवनि था नाज़। तक़वा जो मामलो इहो थी जो कमु छॾे ॾे। केतिरा माण्हू हिंदुअनि में पुछा था कनि वाह मौलवी साहिब ॾाढ़ी कटण जे बारे में छा आहे, भाई इख़्तिलाफ़ त आहे न, पोइ छॾ ॾाढ़ी वीचारी खे। केतिरा सारा माण्हू चवंदासीं किस्तनि वारो कारोबार, चार मौलवी साहिब चवनि था जाइज़ आहे, किस्तनि वारो कारोबार माना 6,000 जी पैसा तव्हांखे पोइ 6 महीननि खां पोइ मिलंदा, टियूं तव्हांखे 12,000 मिलंदा। ऐं हक़ीक़त तव्हांखे ॿुधायां जेकॾहिं अलाह जो डपु हुजे इहा शइ मशकूक आहे, इहा शइ ममनूअ आहे। तो बड़ो इमाम अब्दुल रज़ाक बिन हम्माम जो किताब मुसन्निफ़ अब्दुल रज़ाक किताबुल बुयू हिकिड़ो पूरो मुस्तक़िल बाब आंदो अथऊं शयुनि जी क़ीमत जो बयान। भले फरमाईंदा ही जेका मुमानत आहे, जेको ममनू कारोबार आहे, जंहिंमें ॿ रेट आहिनि, ॿ कारोबार, हो चए थो कहिड़ो आहे? फरमाईंदा का शइ खपाई वञे
खपाइण वारो चवे त अन नक़दु बिक़ज़ा व क़ज़ा, ही शइ रोक में हेतिरे में आहे, व बिनसीयत क़ज़ा व क़ज़ा, पर ओधर में इन शइ जो रेट ही आहे। नक़द जो कैश जो रेट अलॻि आहे ऐं ओधर जो रेट अलॻि आहे। ऐं नथो चवां, सैयदना अब्दुल्ला बिन मसूद फरमाईंदा इहा शइ दीन में नाजाइज़ आहे, इन खे नबी करीम इस्लाम मना कयो। वलाए केरु सभिनी ॻाल्हियुनि खां मुंहुं मोड़े छॾे। दीन जो तक़ाज़ो इहो आहे त हराम खां बि बच, पर मशकूक खां बि बच। औरत चेहरे जो पर्दो करे न करे, फरमाए इख्तिलाफ़ त आहे, बहितर पर्दो करे। तो फरमाई तक़वा इन शइ जो नालो आहे, हराम खां त बचो, मशकूक खां त बचो, ओ पर जंहिंमें मामूली शुबहो महसूस थिए उन खां बि बचण जी कोशिश कयो। हीअ तक़वा, अल्लाह खां डिॼो। तक़वा जी माना रब खां डिॼी गुनाहनि खां पंहिंजो पाण खे बचाइण। अच्छा, इन शइ जी अहमियत केतिरी आहे, हीअ त पहिरीं शइ तक़वा आहे छा? क़ुरान और सुन्नत के जेकॾहिं यकीन ॼाणियो, बारीक बीनी सां पढ़ूं था, क़ुरान ॾसे थो कामयाबी जे जी तौहीद जा तस्करा ॿुधो था। तौहीद खां पोइ ॿियो नंबर तक़वा जी वारी आहे। अल्लाह खां डिॼी पंहिंजे रब खे सुञाणे, गुनाहनि खां बचणु, पंहिंजो पाण खे गुनाहनि खां बचाइणु। इहा तक़वा, इहो गुनाहनि खां बचणु, पंहिंजो पाण खे बचाइणु, इहो सम्झो कामयाबी जे लाइ तौहीद खां पोइ ॿियो नंबर आहे। हिकिड़े तौहीद त अख़्तियार कई पर गुनाहनि में ग़र्क़ आहे। मुजरिम जी सज़ा छा आहे? क़ुरान हकीम ॾसे थो ला युफ़्लिहुल मुजरिम, मुजरिम कामयाब कोन थींदा, मुजरिमनि खे फलाह नसीब कोन थींदी। मालूम छा थियो त मुजरिम जे लिए सज़ा तो फरमाई जेकॾहिं क़ुरान हकीम खां पुछा कंदो त क़ुरान हकीम तक़वा जी वॾी तालीम त अल्लाह जी ज़ात खां डिॼण जी, रब खे सुञाणे, उन रब जो दिलि में डप ऐं ख़ौफ़ रखी गुनाहनि खां पंहिंजो पाण खे बचाइण। और बल्कि अञा अॻिते वञो, या तक़वा अल्लाह जो डप, गुनाहनि खां बचण। हर शरीयत में, हर मज़हब में, हर दीन में, हर नबी जी दावत हुई। जी क़ुरान चए थो न सभिनी नबीअनि दुनिया जे साम्हूं जॾहिं कामयाबी जी वाट ॾसी त उन्हनि जे साम्हूं तौहीद जी वाट ॾसी। फमा अरसलना मिन क़ब्लिका मिन रसूलिन इल्ला नूही इलैहि अन्नहु ला इलाहा इल्ला अना फ़अबुदून। ओ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां खां अॻु में जेके रसूल आया उन्हनि तौहीद जी दावत ॾिनी। वलक़द बअसना फ़ी कुल्लि उम्मतिन रसूलन अन इअ्बुदुल्लाह वज्तनिबुत ताग़ूत। रब फरमाए असां हर क़ौम में नबी मोकिलियो, रसूल मोकिलियो, पर सभिनी जी दावत कहिड़ी हुई? अल्लाह जी तौहीद। जो क़ुरान भरियो पियो आहे त हर क़ौम में जेके असां नबी मोकिलिया अव्वल तौहीद जी दावत ॾींदा। तौहीद बिना गुज़ारो आहे ई कोन्हे को, तो मुशरिक फरमाइने जी जाइ जहन्नम आहे। पर साॻी तरह तो कुरान पाक के पढ़ी ॾिसो, कुतुब हदीस के पढ़ी ॾिसो, यकीन ॼाणो तौहीद सां गॾु अंबिया अगर ॿी का दावत ॾियनि था त अल्लाह खे सुञातो अथव न, हाणे उन अल्लाह खां डिॼी गुनाहनि खां बचो, गुनाहनि खां पंहिंजो पाण खे बचायो, सही नमूने सां पंहिंजे रब खां डिॼो। ही कहिड़ो मुआहिद आहे जो तुम अल्लाह जी रात खे सुञातो आहे, उनजी तौहीद मुंहिंजे सीने में आहे। विख विख ते उन रब जी मुखालिफ़त, उन मालिक जी नाफ़रमानी, पंहिंजे वजूद जी मुखालिफ़त कोन थो करे, कबीले जे वॾे जी मुखालिफ़त कोन थो करे, घर जे वॾे जी मुखालिफ़त कोन थो करे, ऐं ही फिरी सिरी कंहिंजी मुखालिफ़त थो करे? अल्लाह जी ज़ात जी। कहिड़ी तौहीद आहे? ही कहिड़ी रब जी मारिफत आहे? पर में तौहीद खां पुछो क़ुरान खां। वलक़द वस्सैना अल्लज़ीना ऊतुल किताब मिन क़ब्लिकुम व इय्याकुम अन इत्तक़ुल्लाह। अल्लाह फरमाया तव्हां खां पे असां जिनखे किताब ॾिना, जेके अहले किताब हुया, उन्हनि खे असां इहा ई वसियत कई डिॼो अल्लाह खां, माना अल्लाह खां ॾिनी करे गुनाहनि खां पंहिंजो पाण खे बचायो। अॻियनि क़ौमनि वटि बि जॾहिं जॾहिं किताब आयो, जॾहिं जॾहिं शरीयत आई, उन्हनि खे इहा ई दावत पहुचाई वई डिॼो अल्लाह जी ज़ात खां। पर क़ौमूं त छा, या
अय्युहर रसूल कुलू मिनत तय्यिबाति वअमलू सालिहा इन्नी बिमा तअमलून अलीम व इन हादिही उम्मतुकुम उम्मतुन वाहिदा व अना रब्बुकुम फत्तकून। पर नबियन के बसा चयो ओ नबियो तकवा ख्याल कयो, तो नबियो सानी जात का दर्जो, ओ नबियो रब जी जात का दिली करे पंजी हयाती बसर कयो। पर मेरे को नबी ना वहबना लहु इसहाक़ व याक़ूब कुल्लन हदैना व नूहन हदैना मिन क़ब्लु व मिन ज़ुर्रिय्यतिही दाऊद व सुलैमान व अय्यूब व यूसुफ व मूसा व हारून व कज़ालिक नजज़िल मुहसिनीन व ज़करिया व यहया व ईसा व इल्यास कुल्लुम मिनस सालिहीन व इस्माईल व इल्यासा व यूनुस व लूता व कुल्लन फज़्ज़लना अलल आलमीन। पर मैं नबी कसम ने जहानत में भलारा अल्लाह यसफ़ी मिनल मलाइकति रुसुलन व मिनन नास, पूरी इंसानियत में चूंडल दव अल्लाह जा नबी। फिर फरमाए इन्नल्लाह सफ़ा आदम व नूहन व आल इब्राहीम व आल इमरान अलल आलमीन। फिर वो कुम्बे कबीले जे हद तईन पूरे जहानत में है अल्लाह जा चूंडल मुंतखब बंदा दव। पर वरी बुधो वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा माअकुम लतु'मिनुन्न बिही व लतंसुरुन्नाह। बुधो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम वरी उन्हनि जा सरदार थव, उन्हनि जा इमाम थव। पर तक़वा उहा शइ अथव, तक़वा जी उहा हैसियत अथव। अल्लाह जो डप मोह ई तो त अॼु पंहिंजे सीने मां कढियो। पर में इहा शइ एॾी अहम अथव जो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम में चयो थो वञे ओ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां पंहिंजे दिल में अल्लाह जी ज़ात जो डप रखो। या अय्युहन नबिय्यु तक़िल्लाह वला तुतिल काफ़िरीन वल मुनाफ़िक़ीन। आए मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां जे लाइ तक़वा ज़रूरी आहे, अल्लाह जो डप रखणु तव्हां जे लाइ ज़रूरी आहे। ओ नबी ओ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां बि अल्लाह जी ज़ात खां डरिजो। इस सब नहीं जन वत्तकीन अल्लाह। ओ मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे घर जा अफराद ओ अहले की जमात तव्हां अल्लाह जी ज़ात खां डरिजो। या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वतक़ुल्लाह नफ़्सुम मा क़द्दमत लिग़द वतक़ुल्लाह इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो ज़मानो कुरान जे नुज़ूल जो ज़मानो अव्वलीन मुखातिब सहाबा किराम पर रब उन्हनि खे फरमाए तो आए मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे असहाब ओ मोमिनन जी जमात तव्हां अल्लाह जी ज़ात खां डरिजो। या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ऐ इंसानो अल्लाह जी बंदगी में लगो ता त तव्हां डिॼण वारा थियो, ता त तव्हां मुत्तक़ी थियो, ता त तव्हां परहेज़गार थियो। ही जो तक़वा ही जो अल्लाह जो डप फरमाई एॾो अहम अथव। हे अंबिया ले भी जरूरी आहे, अंबिया जे उम्मतिन जे लिए भी जरूरी आहे, मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ले भी जरूरी आहे, असहाब रसूल जे लिए भी जरूरी आहे, अहल बैत जे लिए भी जरूरी आहे। ये फरमाई बाकायदा तौर पे अल्लाह ताला नबियन के पाबंद कयो। नबियो पंहिंजी क़ौमन खे इहे दरस ॾियो, पंहिंजी क़ौम खे ही दावत पहुचायो। पंहिंजी क़ौम वारनि खे जेको कामयाबी जी वाट ॾिसण लाइ आया आहियो न, पंहिंजी क़ौम खे चओ कामयाबी तॾहिं मिलंदव जॾहिं अल्लाह खां डिॼंदव। तुझन जी माना जाए जिजी गुनाह छॾियो, ॾोह छॾियो, नाफ़रमानी जा कम छॾियो। क़ुरान हकीम पर में अल्लाह ताला नबियन के किताब ॾिना, नबियन के शरीयतूं ॾिनियूं, पर छा चयो अनंदिरु ला इलाहा इल्ला नफतकुन। ओ सब नबियो तव्हां ते हक़ आहे पंहिंजी क़ौमन खे चओ क़ौम वारो डिॼो अल्लाह खां। वरी क़ुरान में वज़ाहत नसी पर में कज़्ज़बत क़ौम नूहिल मुरसलीन इज़ क़ाल लहुम अख़ूहुम नूह अला तत्तक़ून। नूह अलैहिस्सलाम पंहिंजे ज़माने में इहा ई दावत रखी ओ मुंहिंजी क़ौम वारो डिॼो अल्लाह जी ज़ात खां। कज़्ज़बत आदुल मुरसलीन इज़ क़ाल लहुम अख़ूहुम हूद अला तत्तक़ून। अल्लाह जे नबी हूद अलैहिस्सलाम क़ौम आद के इहा ई दावत ॾिनी छो नथा डिॼो अल्लाह जी ज़ात खां। कज़्ज़बत समूदुल मुरसलीन इज़ क़ाल लहुम अख़ूहुम सालिहुन अला तत्तक़ून। सालिह अलैहिस्सलाम क़ौम समूद के इहा ई दावत ॾिनी
डिजो अल्लाह जी ज़ात का छो नथा रब खां डिजो व इब्राहीम इसकाल लिकौम है अब्दुल्लाह वत्तक़ूहु इब्राहीम अलैहिस्सलाम इही दावत दी है मुझी कौम वालो डिजो अल्लाह जी ज़ात खां कज़्ज़बत कौम लूत लिल मुरसलीन इज़ क़ाल लहुम अख़ूहुम लूत ला तत्तक़ून इही दावत दी लूत अलैहिस्सलाम जी कौम के है मुझी कौम वालो डिजो अल्लाह जी ज़ात का छो नथा रब जी ज़ात खां डिजो कज़्ज़ब अस्हाबुल अय्कतिल मुरसलीन इज़ क़ाल लहुम शुअय्ब ला तत्तक़ून शुअय्ब अलैहिस्सलाम पानी कौम के इही दावत दी डिजो अल्लाह जी ज़ात खां व इन्न इलियास मिनल मुरसलीन इज़ क़ाल लिक़ौमिही अला तत्तक़ून इलियास अलैहिस्सलाम पानी कौम के इही दावत दी ओ कौम वालो डिजो अल्लाह जी ज़ात खां करने वाली मदनी वही मामलो वजलो ईसा अलैहिस्सलाम फत्तकुल्लाह व अतीऊन ओ कौम वालो डिजो अल्लाह जी ज़ात खां सभिनी खे ॾसो वियो पंहिंजे क़ौमनि खे सुजाग कयो पंहिंजे क़ौमनि खे जाॻायो पंहिंजे क़ौमनि जे साम्हूं कामयाबी कामरानी वारी वाट रखो राह रखो उन्हनि खे चओ अल्लाह जी तौहीद खे तस्लीम कयो उन खां पोइ ॿी ॻाल्हि आहे त मियां अल्लाह खां डिॼो तक़वा अख़्तियार कयो हुन एॾे वॾे बादशाह खां डिॼी कॾहिं कंहिं पीउ जे डप खां सिगरेट उछले छॾियो कॾहिं कंहिं यार दोस्त जे डप खां का ग़लती छॾे ॾिनी कॾहिं कंहिं मोबाइल में का अजीब शइ ॾिठी हूंदी घरवारी खां लिकाए छॾी पोड़ी अम्मा खां लिकाए छॾी मुख़्तलिफ़ मवाक़िअ बंदो पंहिंजा गुनाह पंहिंजूं ग़लतियूं बंदनि खे ॾिसी करे छॾे थो ॾे फरमाए ॿुध बंदनि जे करे थो छॾी जंहिं तोखे ठाहियो जंहिं तोखे पैदा कयो हे अखियूं हे कन हे वजूद रहण जे लाइ ज़मीन ॾिनई छत जे लाइ आसमान ॾिनई पीअण लाइ पाणी ॾिनई वञी ॾिस व इन त उद्दू नेमत अल्लाह ला तुहसूहा उनजा एहसान एतिरा अथई वो ॻणे बि कोन सघंदे ऐं हिकु हिकु एहसान वरी यकीन ॼाण एॾो वॾो अथई राज तुंहिंजा अज़ीज़न चाहींदड़ मोहबतूं ॾींदड़ पर ॿुध तोखे जेकॾहिं अल्लाह अखियूं न ॾे यकीन ॼाण पोड़ो पीउ पंहिंजूं अखियूं कोन ॾिनई पोड़ो पीउ जन मुंहिंजूं अखियूं कढी पुट खे हणो पोड़ी अम्मा चवे घरवारी चवे औलाद चए ही हिकिड़ी अख आहे ही कन है वजूद फरमीजे एॾा एहसान ॾिना फल्लाहु अहक़्क़ु अन तख़शाहु इन कुंतुम मुमिनीन रब फरमाया हाणे जे मोमिन आहियो न पोइ ॿुधो घणे खां घणो ठहे थो त उन जो डप रखो ओले अल्लाह जी ज़ात खां दिली गुनाहनि खे छॾियो ही इहा आदत पंहिंजे धणी खां दिली पंहिंजे रब खां दिली गुनाहनि खे छॾण ही उहा अज़ीम आदत अथव जी दीन जे लफ़्ज़नि में जेके तक़वा चयो थो वञे हर शरीयत में हर नबी जे लाइ ज़रूरी आहे कोई यकीन ॼाणो जॾहिं मोहम्मद करीम अलैहिस्सलाम आया रब जे तरफ़ां जे ड्यूटी लॻी त तौहीद खां पोइ ॿी ड्यूटी लॻी त क़ौम खे तक़वा जो दर्स ॾे हुनखे सुञाणियो हो कंहिंजो आहे कंहिंजो मोहताज कोन्हे हुक्म हुक्म उनजो हलंदो सभु मामला हुनखे सुञाणियो पोइ उन खां डिॼी जिन कमनि में न उहो बादशाह नाराज़ उहो छॾे तव्हां सही बुखारी पढ़ो किताबुल वही पढ़ो बाब कैफ़ कान बदउल वही जेके हादीस मिलियूं पहिरीं कहिड़ी वही नाज़िल थी फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी खलक़ खलक़ल इंसान मिन अलक़ इक़रा व रब्बुकल अकरम अल्लज़ी अल्लम बिल कलम अल्लमल इंसान मा लम यअलम कुरान की सूरत में पहली वही नाज़िल थी जंहिंमें सिर्फ अल्लाह जी तौहीद आहे रब जो शान आहे वो खालिक आहे वो मालिक आहे बंदा तोखे जोड़ण वारो आहे बंदा तुंहिंजी कैफियत केॾीमहिल पाणी जी सूरत में हुई हुन पाणी खे वधाए करे गोश्त जी सूरत ॾिनी हुन गोश्त खे तरक़ी ॾेई करे हॾियूं ॾिनियूं हुन हॾियुनि जे मथां वरी हुन चमड़ो चाढ़ियो बंदा आहे तुंहिंजे रब जो शान आहे पहिरीं पुरानी तौहीद हुई कुरानी वही हुई ॿी कहिड़ी या अय्युहल मुद्दस्सिर कुम फअंज़िर रब्बक
फकब्बिर, ओ चादर कजन वाला, ओ कंबल वेहन वाला, ओ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए कुरानी भी वही दम इकरा का पो जे कभी आए तो ना दे वो ये दम हो चादर कजन वाला, हो कंबल वेहन वाला, उठ छाकर पंज कोम खिट जा ओ इवे टप डिजो गुनाह छे डिजन दी माना चाहे उन्हें मालिक जो डप पे खौफ रखो पंज जिंदगी में डिडी गलतियों गुनाह कोताही सुस्ती खत्म क्यों फरमाए ॾिसो ॿियनि अंबिया सां नबी करीम इस्लाम जी दावत जो को बुनियाद हा क़ौम खे अल्लाह जो डप ॾियणु जिंदगी में मरण बहर कबर में क्या केतिरियूं आयतूं हे नबी से छो डप ॾिना जो रब तो फरमाए इन अंत इल्ला नज़ीर मोहम्मद करीम इस्लाम आहे ॾिजान वारो इन्ना सल्लल्लाहु शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा ओ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो के नज़ीर बनाए करे मोकलियो दुनिया के ॾिजान वारो तो बड़ो सुनंदार में किताब रिकाब एवं सब पूरो बाब क्या को जहन्नम का ॾिजण जो बयान सादी से गुरु तो नबी से खुतबो पे ॾिनो पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाइन लगा अनज़रतुकुम अन्नार थोड़ो तसव्वुर कयो दुनिया जो सब खां वॾो संजीदा खतीब पुरतासीर पुरवकार खतीब अॼु त ख़िताब बची वञ असांजे सिंध में जिते किथे ॾिसो यकीन ॼाण वॼु दीन ते हिकिड़ो मज़ाक आहे टोंट आहे 500,000 माण्हू वेही करे हिकिड़े दीन जे नाले ते टक जो खिलो था पवनि हीअ अलाह जे अज़ाब की दावत न आहे ॿियो छा आहे मजलिस अल्लाह जे दीन जी जे मजलिस के बारे में तस्करो छा कयो तो पढ़ो सही मुस्लिम किताब ज़िक्र व दुआ बाब इस्तिहबाब ज़िक्र नबी सल्लल्लाहु फरमायो तेरे बंदा ज़मीन ते गड चंदा अल्लाह जी दीन जे ला अल्लाह हिनन जा तस्करा आसमानन ते तो करे ही ते वे अल्लाह जो गालियो अल्लाह जी दीन जो गालियो दा करे हे हिनन जो शान आ जो अल्लाह इनन जो आसमानन ते तस्करो तो करे जे मजलिस जो शान चाहे फरमाईंदा वसी फरिश्तन के मुखातिब थी करे जे तो फरिश्ता गवाह दियो ही मुझो दीन बुधण आया मो इनन के माफ कयो फरिश्ता अर्दा कन मौला इनन में एकड़ो बेड़ो भाई जेको दीन बुधण कोने आया उन जो के में कम हुयो वो उन से मिलण आयो रसी फरमाया तो गवाह रहो मो इने के माफ कयो मौला इने के हाँ इने के छो ये मजलिस एडी बरकत वारी आ जे मजलिस में जेको आयो खुश नसीब आ ये तो बदबख्त को भी कोने ये सादत भरी मजलिस असाब सगुरा वेंदा यकीन जानो हदीसन जा किताब पढ़ूंदा असाब सगुरा ये वेंदा हा जर मथे ते पखी वेठा करे कि चुरन उडामी न वने ऐ जेका कैफियत वदनी ही अल्लाह जे डप में रोई साणा थी पवंदा सी बुखारी पढ़ो तो सही हज़रत अनस फरमाइंदा कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुतबो पे ॾिनो पूरी हे असल दीन दम मशकरा जेके मौलवी घुरायो दा न पैसा खर्च करे मानू खिलायो दा ताड़ियों ॾियनि था टहके सीटियूं थियूं ॾियनि ख़बरदार किथे क़यामत ॾे जलसा तव्हांजे ॾिठी जो घटि न बणजनि ये जलसन में मानू खिलायो केते था दीन ते मजलिस दीन जी महफिल दीन जी इश्तिहार दीन जो जमात दीन जी गरजानी दीन जी यार ये रंगत मशकरन जी मजलिस में हूंदा ये अल्लाह जे दीन के वञी असां मुसलमाननि इते पहुचायो आहे हेॾो गौर तो कयो जे दीन आंदो जे हर शइ दसी ये समझो थी हो नुक्तो बि ॾिसो तव्हांजूं मजलिसूं कीअं हुजनि तव्हांजूं दीनी मजलिसूं कीअं हुजनि मसाजिद में वेहो त कीअं वेहो ॿुधो त कीअं ॿुधो ॿुधायो त कीअं ॿुधायो सामीन जी छा कैफियत हुजे ॿुधाइण वारनि जी छा हेॾो गौर त कयो मिश्र मोहम्मद करीम इस्लाम जो तरीक़ेकार तिर्ज़े हयात साहब ज़ुबर फरमाया तो पाण करीम जॾहिं ॻाल्हियूं करण लॻा हर तरफ़ खां ओछ गारनि जा आवाज़ ॿुधण में आया फरमाया तो जो कंध मथे खणी करे ॾिठमि जा मजलिस में शख्सियत नज़र आई मुंह ते रूमाल विझी रोईंदे नज़र आई हे असांजे सरदार जे दौर जा समझो जलसा नसाई शरीफ पढ़ो किताब जनाज पढ़ो इमाम साहब बाबा दो अज़ाब कब्र का अल्लाह की जात का सवाल कर मौला पनाह में रख जा इन जो बयान सैयद आसमानी फरमाए कि नबी करीम इस्लाम जने तस्करा कया चिठी अग्या मर्द हजरात रोना पर एड़ो रोना हालत बैनी व बैनहुम अन अफहम कलाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
अड़ियों सिगारूं हुयूं खुदा खोफी में जे इएं ते रुना जो अॻु पोयां जेके औरतूं हुयूं उन्हनि ते आवाज़ ई कोन आयो, ख़बर ई कान थिए त नबी सी छा था चवनि। हे नबी करीम इस्लाम जा ख़ुतबा खुदा जो ख़ौफ़ करणु घुरिजे उन्हनि मौलविन खे जिन जे दीन खे अची इते पहुचायो आहे। खुदा जो ख़ौफ़ करणु घुरिजे उन अवाम खे जेके अॼु इन रंग ढंग खे दीन था सम्झनि, शरीयत था सम्झनि। याद रखो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम हिकिड़े माण्हू खे जो साॼे हथ सां खा, चईंसि नथो खाई सघां। एतिरी ॻाल्हि जी देर हुई रसूलुल्लाह जी ज़बान मां जुमला निकिता, खाई बि कोन सघे। हदीस में ते तो हयाती गुज़री वञे जो हथ उते ई सुकी वियो, चिरियो बि कोन पियो। अॼु उन ज़ात जूं नमाज़ूं त उम्मतनि छॾे ॾिनियूं, नमाज़नि जा ढंग बि पंहिंजा, उम्मत वञी उते बीठी रोज़ा बि पंहिंजा, रोज़नि जूं नियतूं बि पंहिंजूं, क़ब्रनि जा तरीक़ा बि पंहिंजा, शादियुनि ख़ुशियुनि जा कम बि पंहिंजा। हे उम्मत कयो, उम्मत जे मौलविन त वरी ख़ुतबनि जा रंग बि तब्दील करे छॾिया। नौमान बिन बशीर फरमाईंदा मस्जिद नबवी जो मिंबर शाल क़यामत जो सुबुह ताईं मिंबरनि ते बीहण वारनि खे इहा हदीस साम्हूं हुजे त मिंबर ते मोहम्मद करीम अलैहिस्सलाम कीअं बीहंदा, छा हिन चोल जी बीड़ी हुई। फरमाईंदा नबी करीम अलैहिस्सलाम जन मिंबर ते खुतबो ॾींदे फरमायो अंज़रतुकुमुन नार, ओ मुंहिंजा साहब मां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम तव्हांखे जहन्नम जी बाह खां ॾियारियां थो। हदीस में तो ॿीहर पाण करीम अलैहिस्सलाम ने फरमायो अंज़रतुकुमुन नार, मां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम तव्हांखे जहन्नम जी बाह खां ॾियारियां थो। टे मरतबा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो अंज़रतुकुमुन नार, ओ मुंहिंजा साहब मां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम तव्हांखे जहन्नम जी बाह खां ॾियारियां थो। सैयदना नौमान बिन बशीर रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाईंदा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने खुतबे में ये जुमला इरशाद फरमाया, एड़े अंदाज़ से फरमाया, एड़े पुरफ़िक्र लहजे में फरमाया कि नबी करीम अलैहिस्सलाम जे कुल्हनि जी चादर आस्ते आस्ते वञी करे ज़मीन ते किरी आ। पतो पियो मुसलमानो हे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे खुतबे जा अंदाज़ हा। सही बुखारी पढ़ो, किताब ज़कात पढ़ो, एमां ज़बा बांधो ॿियो कुझु न पुजेव, खजूर खारक अथव न, अलाह जे नाले आखिरी वॾा अमीर कोन अथव न, एतिरो त अथव न, ख़र्च कई। रब इहो नथो ॾिसे त केतिरो ख़र्च कई, थोरो ई जहिड़ो हाल हुस एतिरो कई न। अॻे इमाम साहब हदीस सां नबी करीम इस्लाम खे ॾिठोसीं, पाण करीम इस्लाम जन जॾहिं ख़ुतबो ॾिनो साहिब सगुरो चयो पाण करीम जॾहिं जहन्नम जा तस्करा कया, हीअं रसूलुल्लाह जे चेहरे अनवर ते नज़र पई, वजूद ते चेहरे ते अहिड़ी ख़ौफ़ जी कैफ़ियत थारी हुई ॼण मोहम्मद करीम इस्लाम जहन्नम खे ॾिसनि पिया। त तव्हांखे ॿुधाइनि पे दीन रंबिया सां गॾु मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकर कुरान पढ़दो है, कुरान के सब का अव्वल दुनिया के बुधाए मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करे कुरान पढ़ी करे दुनिया के लिए दर्श ने ढूंढ जो अल्लाह की रात का फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिगद वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह खबीरुम बिमा तअमलून। तव्हां सवाल लोग ज़मीन ते सब का पहिरीं कुरान कंहिं पढ़ियो? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कुरानी आयतूं पढ़े करे सब का पहिरियां तकरीरूं दुनिया में कंहिं कयूं? मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वो ये समझो सब का पहिरीं मक्के में मदीने में अरब में ये रसूलुल्लाह जे दर से खुतबा होया, या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह ईमान वारो जो अल्लाह जी रात का वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिगदो सुभाणे ते गौर कयो उन सुभाणे वाली जिंदगी में का खबर लाहे तुम्हारी केडी मलती एंट्री थे केडी मलती दाखला दे करे नबी करीम अलैहिस्सलाम कुरान पढ़ंदा या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह वक़ूलू कौलन सदीदा। ईमान वारो रब जी रात खां जो ॻाल्हि सिधी कंदा कयो, ॻाल्हि सुठी कंदा कयो। या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह हक़ तुक़ातिही
ईमान वारो रब खां ईअं टिजो जुन रब खां टिजण जो हक़ आहे। करे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ईअं था तकरीर कर, ईअं था खुतबो ॾियनि, ईअं था क़ुरान ॿुधाइनि। फत्तकुल्लाह मस्ततातुम, जेतिरी ताक़त अथव पंहिंजे रब खां टिजो। करे कुरान दा पढ़ो, फल्लाहो हक़्क़ु अन तख़शाहो इन कुंतुम मुमिनीन। सब खां वधीक ज़मीननि ते टिजण जो हक़ आहे त अल्लाह जी ज़ात खां टिजे। मुख़्तलिफ़ आयत पर फरमाया वा अम्मा मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही व नहा नफ्स अनिल हवा फ़इन्नल जन्नत हियल मवा। बुखार में जे जन्नत जो तज़किरो ॿुधी चुका आहियो। सारी दुनिया जे घरनि खां बेहतरीन घर, फरमी जेकर सारी दुनिया के हिकिड़े पासे रखो, जन्नती हूर जे मथे जी चादर जो मुक़ाबलो करे कोन सघंदी। ही सारी दुनिया जंहिंमें सोन वा, जंहिंमें चांदी वा, जंहिंमें वॾा वॾा बादशाह, वॾा वॾा शाही तख़्तन, हेॾी वॾी कुशादी ज़मीन, पर फरमाई जेकर ॿुधो ॿुधो जन्नती हूर जे मथे जे दुपट्टे हिकिड़े पासे रखियो वञे, सारी दुनिया मां का बि शइ मुक़ाबलो कान कंदी। पर रुगो दुनिया जो थोरो ज़मीन जो टुकड़ो जन्नत जो एतिरो कमान केतिरो थींदो आहे। हे जेको सवारी ते वेही करे सवारी खे हकलण जो जेको कोड़ो इस्तेमालु कबो आहे केतिरो थींदो आहे। फरमाई एतिरी जाइ चंद फुट ईअं खणी चओ। मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमाया जन्नत जी एतिरी जाइ हिकिड़े पासे हुजे, हे ॿिए पासे सॼी दुनिया खणी रखी वज़न कयो न, ही मुक़ाबलो कोन करे सघंदा, कान करे सघंदी दुनिया जी का बि शइ। फरमाया जिथे मंज़िलूं, जिथे बिल्डिंगूं सोने चांदी जूं, जिथे वण सोने चांदी जा, जिथे थांव सोने चांदी जा, फरमाया वॾा वॾा महल हीरे जा जुड़ियल, फरमाया एॾी बेहतरीन ज़िंदगी जेकॾहिं मरण मुमकिन हुजे जन्नती ख़ुशी में मरी वञनि। फरमाईंदो की फरमाया वा मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही व नहा नफ्स अनिल हवा फ़इन्नल जन्नत हियल मअवा। अॼु जेको रब खां ॾिनो, रब जे साम्हूं बीहण खां ॾिनो, गुनाह सुझी आयो, थी आयो, आसान थी वियो, पर उनखे ख़्यालु आयो यार थी त वेंदो, करे बि वेंदसि, पर सुभाणे मूंखे मुंहिंजे रब जे साम्हूं बीहणो आहे, न मूंखे मुंहिंजे मालिक खे नाराज़ कोन्हे करणो। हिन कुर्बानी केतिरी ॾिनी, सिंधी में चओ त मामूली हिकिड़ो चंद मिंटनि जो मज़ो हो छॾे ॾिनई। कौल जी सूरत में, फेल जी सूरत में, जिन पैसनि जी सूरत में, कंहिं बि सूरत में गुनाह जो मज़ो त आरज़ी आहे। हिन छॾे ॾिनो छो त मुंहिंजो रब इन में नाराज़ आहे। फरमाई इन अदा जो तोखे पतो कोन्हे त ही अदा केॾी अहम आहे। जेके ईअं पंहिंजे रब खां कॾहिं गुनाहनि खे छॾी नंदा, रब जो क़ुरान नाज़िल फरमाए, रब फरमाए इहे जन्नती अथव, इन्हनि जा ई घरड़ा जन्नत में आहिनि। फरमाए वाले मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान ज़वाता अफ़नान फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान फ़ीहिमा ऐनान तजरियान फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान फ़ीहिमा मिन कुल्लि फ़ाकिहतिन ज़ौजान फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। पूरा मंज़र रब्बुल आलमीन बयान फरमाया। हिकिड़ा जवान अहिड़ा हूंदा जंहिंजा जन्नत में ॿ बाग़ात हूंदा, न रूवंदू पियूं, टेक लॻाए करे वेठल हूंदा, घर वारनि सां गॾु हूंदा, इंतिहाई पुरवकार ज़िंदगी हूंदी, जन्नत जा मेवा सगन अदब एहतराम में झुकियल हूंदा। अल्लाह छाजे ला फरमाए इने जे करे जो है ज़मीननि ते अल्लाह जी ज़ात खां ॾिंदा हा, तक़वा अख़्तियार कंदा हा, ॾिनी पंहिंजी ज़िंदगी मां गुनाहनि खे ख़तम कंदा हा। तक़वा पंहिंजे मालिक खां ड्रिजण, ड्री करे गुनाहनि खे छॾण। फरमाई दीगर अंबिया सां गॾु मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी दावत जो बुनियादी महवरी मरकज़। खुतबन में हदीसन दे किताब में पढ़दो काफ़ी खुतबा मिलदा, मिंबर ते बींदा हा, नबी करीम अलैहिस्सलाम केड़ा खुतबा ॾींदा, ओ मुंहिंजा उम्मती, ओ मुंहिंजा साथी, ओ मुंहिंजा असां, ड्रिजो अल्लाह जी ज़ात खां। सुन नबी दाऊद पढ़ो, किताब सुन्न पढ़ो, बाब लुज़ूम सुन्न पढ़ो। नबी अलैहिस्सलाम जो खुतबो ॾिनो, पर ईअं ॾिनो साहबी सभु रोकड़ो उथी बीठो, अदो सवेर बड़े ही खुतबा
ही कहिड़ियूं तकरीरूं आहिनि, ही कहिड़ियूं मश्करियूं मज़ाक दीन जे नाले ते खिली 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 पो। अल्लाह नबी करीम इस्लाम की खुतबा ॾिना पढ़ो त सही मुबारक हवालो तव्हां करे ॾिनो। साधु सगुर जो पाण करे माना ईअं तकरीर कई, अॼु ईअं खुतबो ॾिनो, सम्झो ईअं से बेत ॼण ही नबी सी जी हयाती जी आख़िरी तकरीर आहे। असां सम्झो अॼु शायदि नबी करीम इस्लाम जो अलविदाई खिताब आहे, ईअं था महसूस करायूं ॼण इन खां पोइ खिताब ई कोन कंदा, असांखे छॾे वेंदा। साधु सगुर उथी बीठो, साईं तव्हांजे खिताब मां ईअं लॻो ॼण आपकी तव्हांजी ज़िंदगी जो आख़िरी खिताब आहे। अलाह जा हबीबो असांखे का वसियत कयो, नसीहत कयो। कहिड़ी नसीहत कयो? पाण फरमायो नसीहत मूं मोहम्मद करीम इस्लाम यादव अलैकुम बितक़वल्लाह, अल्लाह खां ॾिजो। हे मौलवी जी, कमज़ोर जे ख़तीब जी न, हे मोहम्मद करीम इस्लाम जी ईअं सम्झो हिकिड़े हिकिड़े उम्मती खे नसीहत आहे, अल्लाह खां ॾिजो। चाही तो हयाती भली गुज़रे न, अल्लाह जी रहमतुनि जो सायो नसीब ते, भली मौत मिले मोमिननि वारी, भली कबर मिले मोमिननि वारी, क़यामत में इज्जत मआब मनसब माणी, सभिनी अज़ाबनि खां बची पंहिंजी मंज़िल मक़सूद ते पहुचे। हर जाइ ते अल्लाह जी रहमत तुंहिंजे साथ ॾींदड़ बणिजी पए। ॿुध मोहम्मद करीम सल्लल्लाहु ख़ुतबे में पिया चवनि, पोइ मुंहिंजी नसीहत इहा अथव जे मूंखां नसीहत घुरो था अल्लाह खां ॾिजो। यकीन ॼाणो कि मजलिसुनि में वेंदा परे परे खां माण्हू कही ईंदा। असांजे दौर में उणायूं, असां में कमियूं आहिनि, कुतायूं। अॼु असां मां मुसलमाननि में कसी ॾिसो सम्झे तो आऊं त सही आहे, मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे इस्लाह जी? फिटफाट आहे, हे भुलिल क़ौम आहे, ये भटकिल क़ौम आहे। सहाबा किराम जा ज़माना त पढ़ो, रब फरमाए कतब फी कुलूबिहिमुल ईमान, असां हिन जे दिलि में ईमान लिखी छॾियो। उलाइका लज़ीना इम्तहन अल्लाहु कुलूबहुम लित्तक़वा, हिननि जे दिलनि जा इम्तिहान अर्श बरी ते मुस्तवी ज़ात फरमाए थी असां वरिता। लहुम मग़फ़िरा, हिननि जे लाइ बख़्शिश आहे, अल्लाह जो ऐलान करे। वलहुम अजरुन अज़ीम, हिननि में भलो बेहतरीन अज़ीम बदलो आहे, ऐलान अल्लाह पियो करे। रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन, अल्लाह हिननि खां राज़ी, ही अल्लाह खां राज़ी। हेठि हिननि जा मनसब। पर यकीन ॼाणियो नबी सी वटि अक्सर बेशर ईंदा, चवंदा साईं असांखे का नसीहत करे। इमाम बुखारी जो किताब तो अल अदबुल मुफ़रद पढ़ो, बाबुल इहतिबा। साहब सगुर आयो यही साथ औसीनी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जा रसूल मूंखे त नसीहत कयो। पाण फरमायो अलैका बिइत्तिकाइल्लाह। हदीसनि खे ईअं ॿुधो, हे सहाबी मुखातिब कोन्हे, असीं मुखातिब। छो जो पैगाम क़यामत ताईं आहे, असां सभिनी जे लाइ। असीं जेके मर्द आहियूं, जेके औरतूं आहियूं, जेके सामीन आहियूं, या क़यामती जेके ईंदा, ईअं सम्झो ही सहाबी सुलैम खे नसीहत कान्हे, हे उन खे वसियत कान्हे, असां मां हर फर्द खे नसीहत आहे, वसियत आहे। अलैका बिइत्तिकाइल्लाह, दिल अल्लाह जी ज़ात। अलैक की शर्त जे मथां लाज़मी आहे, जिथे हुजी जंहिं जाइ इन शइ खे न छॾिजां। यकीन ॼाणो हे त मर्द आहे, औरतनि जे बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन औरतनि खे जॾहिं ख़ुतबा ॾींदा आहिनि, इहा ई वाज़ो नसीहत। तो पढ़ो हदीस जो किताब सुन नसाई, किताबुल ईदैन, बाबु क़ियामिल इमाम। साद सुगुर फरमाया तो पाण करीम औरतनि खे ख़िताब कयो, पर ॻाल्हि कहिड़ी कयूं? फअमरहुन्न बितक़वल्लाह। कलमे पढ़ण वारी न्याणियुनि औरतनि कि कहिड़ी नसीहत कयूं? साद सुगुर खे त उन्हनि खे बि मोहम्मद करीम इस्लाम फरमायो औरतूं ड्रिजो अल्लाह जी ज़ात खां। ऐं अगर इनफरादी तौर ते कॾहिं का हिकिड़ी ॿ तूं मुखातिब हुजो, हदीस जे किताब में पढ़ो, बेशुमार बुक नबी से उन्हनि खे बि इहा ई ॻाल्हि कंदा। हदीस जो किताब सुनन सही बुखारी पढ़ो, किताबुल जनाइज़ पढ़ो, बाबू कौल रजुल लिल मरात इत्तक़िल्लाह वस्बिरी। नबी से जी छोकिरी औरत रोए पई, कबर जे मथां वॾे आवाज़ में रोए पई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब उन औरत खे ॾिठो रोईंदे पाण बीही विया। पाण फरमायो इत्तक़िल्लाह, अल्लाह जी बानी डिज, इन तुंहिंजे कम मां रब राज़ी कोन्हे। उन रब जो डप इन शइ जो तोखां तक़ाज़ो थो करे, या बेसब्री छॾे ॾे, सब्र अख़्तियार कर। थोरी देर जे लाइ ते गौर कयो,
मुसलमान आयूं आऊं तव्हां कलमो पढ़ूंदा रहणो केर बि कोन्हे रहंदी ज़ात रब जी। हिकिड़ो अहिड़ो ज़मानो हो क़ौम जी का न्याणी क़ब्र ते वॾे सॾ रोईंदी ही न, इन खे बि मायूब सम्झो वेंदो। अॼु त क़ौम जूं न्याणियूं वञी अले किथे पियूं थियूं वञनि। बदन खे ॾिसो, शादियुनि खे ॾिसो, ख़ुशियुनि खे ॾिसो, ग़मियुनि खे ॾिसो, बेहयाई बेहूदगी खे ॾिसो, उन्हनि जो ॻाल्हाइणु ॾिसो, क़ौम जी न्याणियुनि जो हलणु ॾिसो, क़ौम जी न्याणियुनि जा के लिबास, कपिड़ा, तौर तरीक़ा, रंग ठंग, हे क़ौम जूं न्याणियूं तले किथे वञी पहुची वञनि। हिकिड़ो ज़मानो हो हिन उम्मत जूं न्याणियूं, हिन उम्मत जूं औरतूं एॾियूं दीनदार, एॾियूं ईमानदार, एॾियूं हयादार हुयूं। त पढ़ो ॾिसो किताब सुनबी दाऊद, किताबुल लिबास, इमाम साहब बाब क़ाइमु कयो। पुराणो ज़मानो ग़ुलाम जो, हींअर ग़ुलाम कोन्हनि के। जेकॾहिं ग़ुलाम जे औरत जो ग़ुलाम हुजे, उन औरत जा वार मथे जा ग़ुलाम ॾिसी सघे थो या न, इन जो बयान इमाम साहब हदीस आंदी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे घर आया, न सैन अली जे घर आया, बीबी फातिमा खे ॾिसनि मथे ते चादर कजे थी, गुरबत जो ज़मानो, मथे ते चादर कजे, मथे जा वार ढके थी, वरी बीबी साहब पंहिंजे पेरनि खे थी ॾिसे त पेर ढकिया कोन ढकिया। वरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी उहा चादर पंहिंजे पेरनि खे ॾिसे थी, पेर त कोन ढकिया। वरी चादर के पेरनि ॾे थी सिरकाए त पेर ढकजी वञनि। वरी जॾहिं पेर ढकजो वञनि था त वरी मथे जा वार खुलियो था पवनि। वरी बीबी साहब वार थी ॾिसे, ईअं ॾिस, वार ढकजनि था त पेर कोन्ह था ढकजनि, जे पेर ढकजनि था त वार कोन था। नबी करीम सलाम सभु शइ ॾिसनि पिया। पाण फरमायूं फातिमा तूं घर जी चौदीवारी में, फातिमा तूं घर जी चौदीवारी में आ, घर जी चौदीवारी में जेकॾहिं वार ज़ाहिर थी विया त साम्हूं तुंहिंजो पीउ आया, हिते परदे जी वारनि ढकनि जी ज़रूरत का। ही कलमे पढ़ण वारियूं न्याणियूं जेके घर में ऐं घर बि कंहिंजो इन्नल्लज़ीना युनादूनका मिन वराइल हुजुरात, अल्लाह जे रसूल जा घरड़ा, अल्लाह जे प्यारे हबीब अलैहिस्सलाम जा हुजरा, इन हुजरनि जो एॾो मक़ाम आहे, रब क़ुरान में हिकिड़ी पूरी सूरत नाज़िल कई, हुजुरात। हुजरा ॿोलियुनि खां पुछा पियो कंहिंजा हुजरा? रसूलुल्लाह जा हुजरा। जिन हुजरनि जो एॾो मक़ाम आहे, पर इन हुजरनि जे अॻियां वॾे सॾ न ॻाल्हायो। उन हुजरे में एक न्याणी या सोच चाहे, समझ चाहे, ज़मान ॿुधाइनि पिया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औरतनि खे बि इहा तलकीन कई, डिॼो अल्लाह जी ज़ात का तक़वा इख्तियार कयो। अॼु यकीन ॼाणियो अल्लाह करे दिलि जा जेके कन हूंदा आहिनि, हिकिड़ा की मथे जा कन, हितां त रोज़ खोड़ शयूं अचनि पियूं वञनि पियूं। अल्लाह ही दिलि जा जेके कन आहिनि उनखे अल्लाह खोले, ही ॻाल्हियूं दिलि में दाख़िल थियनि। असीं ज़मीनुनि ते घुमूं पिया, अल्लाह जो डपु कोन्हे, जंहिंखे अरबी में खणी अचो तक़वा कान्हे, अल्लाह खां डिॼी करे गुनाह छॾियूं, इहा शइ अॼु असां मां लॾे वई आहे। यकीन ॼाणियो जे हुजे असांजा ही हाल हुजनि। अॼु असांजो कहिड़ो कमु सिधो आहे? कारोबार, तिजारत, ख़ुशी गमी, वज़ाक़ता, बाज़ारूं, दफ़्तर, अॼु त असीं उते वञी पहुता आहियूं, मस्जिदूं बि कोन बचियूं आहिनि। जिथे वञो गुनाह, जिथे वञो नाफ़रमानी, छा है डपु कोन्हे ख़ुदा जो। जिन जे दिलि में अल्लाह जो डपु हो, यकीन ॼाणियो कॾहिं उन्हनि जूं ज़िंदगियूं त पढ़ी ॾिसो। पढ़ो हदीस किताब सही मुस्लिम, किताब ज़कात, खानदान रसूल ते ज़कात हराम आहे, सदको हराम आहे। जंहिं दौर में अल्लाह जा डप हुआ न सीननि में, सोणे हसन हिकिड़ी खारक ॾिठी, खजूर ॾिठी, खणी पंहिंजे वात में विधी, मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जी नज़र पई त मुंहिंजो बचड़ो खजूर पियो खाए, थी सघे थो या सदके जी हुजे। हे ज़मानो हो डप जो, हे ज़मानो हो ख़ुदा ख़ौफ़ी जो, हे ज़मानो हो अल्लाह खां डिॼी हर उन कम खे छॾे ॾियण जो जंहिंमां अल्लाह नाराज़ थिए। यकीन ॼाणो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं न चयो नंढड़ो आहे, हिन ते कानून कोन थो लॻे, हीअ जो मालिक कोन्हे को, न चयूं त हिकिड़ी खजूर जी ॻाल्हि आहे, मिड़ई खेर आहे, बल्कि पाण करीम अॻिते वधिया, नंढड़े जे वात में पंहिंजी अंगूर विझी करे कढी उम्मत खे दरस ॾिनो। आया रहमतुल लिल आलमीन पर डिॼ अल्लाह जी ज़ात खां एतिरो थो मताब जो रब मूंखां हिन जी पुछा करे।
और यकीन जानते बस कान हुई। पढ़ो सही मुस्लिम किताब जिक्र व दुआ बाबुल फित तअव्वुज़ दुआओं दा गुरन एने डर पे खौफ के बावजूद जो खुद फरमायो बताऊं हदीस किताब से मुस्लिम से बुखारी में किताब निकाह जो पहले बाबुल फी तरगीब निकाह सहाबा किराम के पास फरमाए इन्नी लतकाकुम मुजा साहब तमा सबनी काम अल्लाह दी रात का वधीक डर वारो वा ए मोहम्मद करीम अलैहि सलाम किन के तो चले उन के तो चले यकीन जानो जिंदा तस्करा रब्बुल आलमीन कुरान हकीम में फरमाया हदीस की किताब में तस्करा मिलता सैयदा जबर में दी बाबू अबू बकर सिद्दीक जने कुरान पढ़ दो सारो कतार रोइंदो वा बल्कि ही न्याणी पंजे पिए के बारे में शादी फरमाए फरमाए बेरा कर अल कुरान ला यमलिकु वला इलैहि फरमाए दी बाबू जरे कुरान पर दो आपा दे जे अखिन ते कंट्रोल हाही कोने गुजारो कतार रोई दोआ वरी जो हवाला लफ्ज तो कया गुफ्तगू के मुख्तसर करने देला वरी जो सोने उमर जो तस्करो पढ़ूंगा ताबी सगोरो फरमाया जो मस्जिद में आयो वा पर अचर ने मुके ताखीर थी वई अज मुखा पे सफरी पी वईया अज जी आखिरी सफ में बिछोवा हाँ मेरी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो प्यारो साथी सुनो उमर मुसल्ले पे बिछला मुसलमानों के इमामत जो कराए पर फरमाया दो बुदम सुनो उमर मुसल्ले पे कुरान पढ़ते सूरह यूसुफ जो आयत को तिलावत करे दो इन्नमा अश्कू बसी व हुज़्नी इलल्लाह व अअलमु मिनल्लाहि मा ला तअलमून फरमाया ही जने कुरान जो आयत को पढ़ता मुसल्ले पे ये उछकारो नहीं करे रोन लगा जो आखिरी सफ में वो सोने उमर जो ताहू दी वर्जू हे सोने उस्मान के दसूदा कबर पे बिछोगा एतरे कदर रुनवा जो अखिल जे बोरन सुंदा ही आली थी वई ही जो सोने अली के दसूदा रोई पंजे रब जे सामो सजदे में क्रीदो पवे दुआ दो करे इन्नी ज़लमतु नफ्सी फग़फिरली अल्लाह अली पंजो पान पे जाती कया मुवज्जो कईवन गुनाह कयान अल्लाह मुके माफ फरमा यकीन जानो फिर खुलफा राशिदीन का बाद में सीरत पर्दा वजूदा तस्करा मुद्दा वजूदा अल्लाह जी जमीन ते अल्लाह जी धरती ते सब को वदीक अल्लाह जी दा कद जनवारा रात में जनवारा इहर में जनवारा सुबह में जनवारा शाम में जनवारा कारोबार कदे जनवारा खाई दे जनवारा पी दे जनवारा हर घड़ी जनवारा पर अज मोहम्मद करीम अलैहिस्सलाम उन्होंने फरमाया प्या इन्नी लअतकाकुम और या सहाब तवाजे सीनन में यकीनन अल्लाह जो रब आहे फरमा मोहम्मद तमा खम वधीक पंजे रब खम जांदो ये अज़ाब जो रब्बा सरदार चवे दो न तवा जो रब घटा मां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम अन्या घणो तो रजा मुझे दिल में अन्या वधीक तकवा है पर बड़ी अकी गाल से और कयो हवाले तो वजह सामुरिनम अक्सर दुआ दा गुरु अल्लाहुम्मा सदुकल खुदा व तुका अल्लाह तुका सवाल तो कया वो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के हिदायत भी अता फरमा ये मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के अन्या वधीक जो रब अता फरमा तकवा अता फरमा परहेजगारी अता फरमा एवं सब लोग भी हदीसा दी दुआ ता गुरन अल्लाहुम्मा आत नफ्सी तकवाहा केड़ा सोना जुमला ये जुमला पुन नसीहता जिनके दिल में एडो डरपा एडो खौफा एडो फिक्रा एडी पंज रब जी कान कढंदा हर उन्हें कम का लवायता जिमा अल्लाह की जात नाराज हो जे बल्कि कुरान सुन्नत पढ़ो इन का वडो को तकवा जो साहिब आई को ने तो पर दुआ तो करे मुझे अल्लाह आते नफ्सी तकवा मुझे अल्लाह ये का मोहम्मद जी जान दईन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हें के अन्या वधीक तकवा अता फरमा इन्हें के अन्या वधीक पंज खौफ अता फरमा
हजर सफर में निकरंदा पढ़ो सही मुस्लिम किताबुल हज बाब इस्तेहबाब जिक्र हज में निकरन पिया सफर में निकरन पिया जंग हिकड़ी वरी सफर करनी में केडी सुहणी आ सीरत जा किताब पढ़ो नबी करीम इस्लाम दी जिंदगी नबूवत का पो 23 साल कदे बके दुनिया जे कम ले मक्के का निकता ही कोन कदे मदीने का निकता ही कोन इन सुहारी रात ज़ात जा सफर से दीन जे पर ने दीन खातिर एक सफर कर पिया दुआ तो ॾिसो अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका फी सफरिना हाज़ल बिर्र व तक़वा अल्लाह मोहम्मद करीम सलाम में मुझा तमाम तर साथी इस सफर में गायब सफर हिजरत जोवा सफर हज जोवा सफर जिहाद जोवा कर मौला बस ये सब जा सब तुझे दर के सवाली आयो सा के तकवा अता फरमा वजो रब अता फरमा वजो खौफ अता फरमा इन बेनुते पे और के तकवा के लिए हमना अल्लाह जो रब के दो हमना हमें सब नी नबियन के चयो से तमाने में जरूरिया नबियन के उम्मत के चयो से तमाने में जरूरिया मोहम्मद करीम अलैहि सलाम के चयो से तमाने में जरूरिया असहाब रसूल के चयो से तमाने में जरूरिया पूरी इंसानियत के चयो से तमाने में जरूरिया जो पैगंबर इस्लाम ए तकवा के बावजूद अना पंजे रब खो तकवा जो सवाल कंदा अना रब खां रब पे खौफ घुरंदा ते इन नुक्ते ते गौर कयो त इहो अमल केडो अहम आ अंबिया औलिया असहाब हे सब जा सब पंजे जिंदगी के इने सा मुज़य्यन दा कर अल्लाह जो रब इन बे नुक्ते ते गौर करो माना इहा शे अहम आ जो सोच रखो सालिहन वाली जो सोच रखो अल्लाह वारन वाली जो सोच रखो कुरानी हदीस वाली ईमान वाले बंदन वाली सोच रखो पोइ जरूरी है अंबिया को जरूरी जातो असहाब जरूरी जातो औलिया जरूरी जातो न सिर्फ जातो बल्कि रब हुक्म दिनो या से जरूरी तो इन खपुट्री गाल जिन पंजे दिल में इहा शे पैदा कई अल्लाह करे से सब पैदा क्यों ये जलसो है प्रोग्राम मर्द खवाती अल्लाह सा मिलनी के तौफीक दे पंजे मालिक खां टिजो ये समझ ही जिंदगी केतरी हुंदी बाकी असांजी 20 साल 30 साल पतो तो पल जो कोने बला जे खड़ी हुंदी 30 40 साल जिन है 30 40 साल डिजी गुजारीन अल्लाह उन्हें जा अग्या सब खौफ खड़ी छड़ी दो हिते डिजी देखारियो अग्या जा डप खत्म कर पर जिन हिते डप न रखियो अकड़ कई अना रखियो यकीन जानियो कुरान और सुन्नत की तालीमात के तनाजुर में दिसूंगा जेके ने मुख्तसर हयाती में न डिना अगी पूरी जिंदगी जिंदे गुजर जाए पर भाई इसे के अख्तियार पर इनाम तो बुझो कुरान का जेके ही तकवा वाला मामला अख्तियार कंदा फरमाया अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीहि हुदल लिल मुत्तकीन फरमाए कुरान हिदायत पर उन्हनि जे जेके मुत्तकी बणिया आम तौर ते ॾिसो ना कुरान असर कोन थो करे असांजा कम मामला मसला जी अचूं था जुमे जे ॾींहुं मौलवी साहब जो ख़ुतबो ॿुधी वञूं था ज़िंदगी साॻी अचूं था जलसे में कुरान ॿुधूं था वरी वञूं था कम साॻा ए छाजे ने कुरान छो नथो असर करे हालांकि कुरान अजीम फरमाया वन्नल्ला हादल कुरान अला जबलिन लरैतहु खाशियन मुतसद्दिअन मिन खशियतिल्लाह जेकर जबलन तेन के नाज़िल कयो वा जबल वर इज़ारे लाफी वनड़ा जबल अञा नठान फरमाया इन्ना अरदल अमाना अला समावाति वल अर्दि वल जिबाल फवैन यहमिलनहा व अशफक़न मिनहा इनके खरन का आसमान में इनकार करे छलियो जमीनन में इनकार करे छलियो जबलन में इनकार करे छलियो असर कोंदो करे जी असर इने जे करे कोंदो करे कलमे का कोई असर उनन ते कंदो जेके मुत्तकी पया है कुरान जी हिदायत उनन के नसीब थींदी इनन मथे जे करन मा है सन्ना है दावतू है पैगाम गुजरी दिल जे दर ते तन के दसकरी दा जेके मुत्तकी है फरमाइए कि मुत्तकी बना दे कुरान असर करने वाला करीबर में इन्नमा यतकब्बलुल्लाहु मिनल मुत्तकीन अमल उन जा कबूल दम जेके मुत्तकी बनिया करीबर में या
अय्युहन्नासु इन्ना खलकनाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लिताअरफू इन्न अक्रमकुम इनदल्लाहि अत्क़ाकुम इन्नल्लाह अलीमुन ख़बीर। हर फरमाए तमाम इज्जत वाला सबका वधीक उहे तवजे के मुत्तकी बनया, सबका वधीक रब जे दर ते इज्जत वाला हुए ओ जिन्हें ने तकवा के इख्तियार कयो। वल्लाहु वलीयुल मुत्तकीन। फिर अल्लाह इन जो दोस्त जेके दिल में तकवा रखंदा जेके रब का अन छोड़ जंदा कि रब्बुल आलमीन फरमायो इन औलियाउहु इल्लल मुत्तकून। इन पूरी जमीन ते अल्लाह जा दोस्त या तो खबरा वडेरे साहब जो दोस्त केरा, या तो खबरा पीर साहब जो दोस्त केरा, या तो खबरा मीर साहब जो दोस्त केरा, या तो खबरा हिन जो दोस्त केरा। पर मालिक जो फरमाया वरी आऊं तो तमा के नसात मुझो दोस्त केरा। अरे मुझो दोस्त ओहो तुझे तकवा इख्तियार कई जेको मुत्तकी परहेजगार बन्यो कि रब्बुल आलमीन फरमायो फरमियाला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून अल्लज़ीना आमनू व कानू यत्तकून। हर को फरमाया वो पंजा दोस्त न समझो बल्कि पंजे दोस्तन जो इनाम वाला समझो। ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। वो कदे खौफ दिदा कोन थीदा कदे गमगीन कोन थीदा छो तुम अल्लाह जा दोस्तन। अल्लाह केरन फरमाए उहे त हो जेके तकवा प्यार करण वाला थो। जिनी रब को गुनाह छड़न वक्ती कुर्बानी या ओहदो तो ॾिसो, मनसब तो ॾिसो, सीट तो ॾिसो। कहिड़ी सीट हिन जो मुकाबलो कंदी, कहिड़ो ओहदो हिन जो मुकाबलो कंदो, कहिड़ो दुनिया जी मनसब आहे मसनद आहे जेका हिन जो हे अल्लाह जा दोस्त आहिनि। छो न था हेॾे मोटू रब जी दोस्ती का नंढी ॻाल्हि आहे। फरमाई जेके मुत्तकी बणिया हे नंढा नंढा गुनाह आरज़ी मज़ा मिंट को बुद्धो से इहो चुस्को, मिंट डिठो से इहो चस्को, ब मिंट ॻाल्हायो से इहो चस्को, ब चार नीरा सावा नोट कहिड़ी ख़बर छॾाईंदा। हे आरवी चस्का छॾियो इन्हनि खे पंहिंजे मालिक ॾे मोटो। उन बादशाहनि जे बादशाह जो डप रखी उन खे राज़ी करण जो जज़्बो धारे गुनाहनि खे छॾियो। क़ुरान गवाह तकवा अख्तियार करण तव्हांजो कमु आहे, उन खां ॾिनी गुनाहनि खे छॾण तव्हांजो कमु आहे। दोस्ती जो वाइदो क़ुरान में रब कयो आहे। फरमी जेके मुत्तकी बणजंदा हे अल्लाह जा दोस्त। फरमाई जेके मुत्तकी बणजंदा हे मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जा दोस्त। केॾी वॾी ॻाल्हि आहे। हदीस किताब सुनन अबी दाऊद पढ़ो, किताबुल फितर बाबु ज़िक्रिल फितर। पान फरमाए इन्नमा औलियाई अल मुत्तकून। केड़ा सुहिणा जुमला। सटूं दा काइन माण्हू फिलाणे सां दोस्ती रखां, फिलाणे खे दावत ॾियां, फिलाणे वटि वञां, फिलाणो मूं वटि अचे। अल्लाह जा बाना है सभु मटी जा महिमान थे। दोस्ती रख त रब ऐं रब जे रसूल सां रख। मुश्किल कोन्हे, मुमकिन आहे। पाण फरमायो इन्नमा औलियाई अल मुत्तकून। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो जेके मुत्तकी बणिया से वो मोहम्मद रसूलुल्लाह जा दोस्त। उन्हनि सां मूं मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी मुहब्बत आहे, उन्हनि सां मूं मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो प्यार आहे। हदीस किताब सहीह हिब्बान में किताब रिकाक में बाबुल खौफी व तक़वा। पान फरमायो इन औलन नास बिल मुत्तकून मिल कानू व हैसु कानू। पान फरमाइंदा पूरी दुनिया जे इंसानन मां तव्हांखे की ख़बर पए मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो दोस्त केरा। दुनिया में सब कुछ चवे तो मुझी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सां मुहब्बत आ, पर मज़ो तले जो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम को चवे तो हिन सां मुझी मुहब्बत आ। पर फरमाई हा हिकड़ो तबको मौजूद आ जिनजे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम 1400 साल में चया इन्हनि सां मुंहिंजी मुहब्बत आ। इन तबके सां मुंहिंजी मुहब्बत आ। केड़ा पाण फरमाईंदा इन औलन नास बिल मुत्तकून। जेके मुत्तकी बणिया से वो मोहम्मद जा दोस्त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिल कामन कानू व हैसु कानू। किथे बुजन मुंहिंजी उन्हनि सां मुहब्बत आ। अरे हदीस पस मंदर पढ़ दो न, मौजू डिगो तो थे पर थोड़ो तक पस मंदर बुधाए। अन्या इन हदीस तक मजीद वजाहत मिली पवंदी।
ये जुमला पान करीम करे बेटे में इरशाद फरमाया मुस्नद अहमद में गालिब सल्लल्लाहु माद बिन जबल की हदीस में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माद के रवानो फरमायो माद असां तुझी ड्यूटी गई आ तू यमन में वन यमन में वञी करे ही फलाणो इलाइक़ो वा इते तू पंहिंजा मामलात दावत तबलीग यमन में नबी सी पंहिंजी ज़िंदगी में यमन जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में 3 असहाब रवाना फरमाया सोने अली के हिकिड़े यमन जे इलाक़े में रवानो फरमायो हिकिड़े इलाक़े में सैयदना अबू मूसा अशअरी खे रवानो फरमायो हिकिड़े इलाक़े में सैयदना मुआज़ बिन जबल खे रवानो फरमायो रज़ियल्लाहु तआला अन्हुम अजमईन पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे अज़ीज़नि जा पंहिंजे साथियुनि जा क़दरदान पंहिंजे बचड़नि जा घर वारनि जा दोस्तनि जा जमाती साथियुनि जा नमाज़ी साथियुनि जा जेके जेके वेझा त उन्हनि जे तालुकात जो क़दर कयो मोहब्बतूं इज़्ज़त ही रसूलुल्लाह जी सुन्नत नबी सी मुआज़ बिन जबल के यमन रवानो फरमायो हाणे मुआज़ यमन वञे पियो नबी सी गॾु हलनि पिया नबी सी यमन ॾे मोकिली नसीहतूं पिया कनि मुआज़ यमन में वञी ही कमु कजा ही कमु कजा ही कमु कजा जेकड़ो माण्हू न कंहिंखे रवानो कंदो आहे माण्हू बि आम न उम्मत जो न इंसानियत जो इमाम ख़ल्क़ में जंहिं खां को बहितर आई कोन्हे को अॼु मुआज़ बिन जबल खे मोकिलण जे लाइ रवानो कनि पिया ऐं गॾोगॾु अहकामात आदाब नसीब था मुआज़ हीम कजा मुआज़ हीम कजा सभु ॻाल्हियूं ॾसे जेॾीमहिल मुआज़ वञण लॻा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेका आख़िरी नसीहत की पाण फरमाई मुआज़ ऐं इशारो कई मस्जिद नबवी मुआज़ जॾहिं अॻे चकर तूं ईंदे हे मस्जिद नबवी पंहिंजी जाइ ते मौजूदु हूंदी पर मुआज़ जॾहिं अॻे चकर तूं ईंदे मां मोहम्मद करीम इस्लाम दुनिया छॾे चुको हूंदसि मुआज़ मां न हूंदमि पर मदीने में मुंहिंजी क़बर हूंदी हे लफ़्ज़ हुआ मुआज़ जे माण्हू जे दिलि ते ईअं सम्झो हिकिड़ो ज़िलज़िले वांगुरु बर्पा थी आहे त जशुमन लिफ़िराक़ रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लेकिन सिंधी में चओ तशरीफ़ी माना इहा चओ माल खां सभु कुझु विसरी वियो उछगारूं ॾेई करे रोअण लॻा त हे नबी करीम इस्लाम छा था चवनि हे उहा जमात हुई जे रसूलुल्लाह ते तीरंदाज़ी थींदी हुई सीना ते पेश करे न साईं हे असांजा सीना तव्हां ॾे ठाह हे उहे माण्हू हे सैयदना मुआज़ बिन जबल रज़ियल्लाहु तआला अन्हु हे उन तबके जो फर्द आहे उन जमात जो माण्हू आहे पर इन मोहब्बतनि जे मथां इताअत ग़ालिब हुयो जॾहिं मुआज़ जी पाण करीम उन कैफ़ियत ॾिठी अॼु मुआज़ जो जीउ जुड़ी पियो अॼु हे सदमो हे सूर हे दर्द माल जे सीने जे सहन खां वॾो आहे उन टाइम पाण करीम जुमला इरशाद फरमाया पाण फरमाईंदा इन्नहु लन्नासि बिल मुत्तक़ून मन कानू व हैसु कानू मां चाहे तू यमन में हुजी मां मदीने में हुजा चाहे मां दुनिया छॾे वञा पर मुआज़ जेके मुत्तक़ीन से मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा महबूब आहिनि गोया मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमाईंदा मुआज़ तो सां मुंहिंजी मोहब्बत आहे मुआज़ जे मां दुनिया मां हलियो वञा तो सां मुंहिंजी मोहब्बत आहे गॾोगॾु दुनिया के पैगाम आहे जेके मुत्तक़ी बणिया से मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा बि महबूब आहिनि फरमाई जेके मुत्तक़ी परहेज़गार बणिया अल्लाह युहिब्बुल मुत्तक़ीन मुत्तक़ीन सा अल्लाह जी मोहब्बत इन्नल्लाह युहिब्बुल मुत्तक़ीन हर जेके तक़वा इख्तियार कंदा सिज जी रोशनी में ॾींहं जे उजाले में रात जी तारीकी में घर जी चौदीवारी में दफ्तरी ऑफिस में हलदे घुमदे फिरदे जेके रब जी रात खां ॾिना रब खां ॾिनी करे जिन पंहिंजी ज़िंदगी के गुनाहनि खां बचायो यार इहो सफ़र ज़िंदगी जो त चंद सालनि में पूरो थी वञिणो आहे जो मुजरिमनि जो बि थी वेंदो इन्हे जो बि थी वेंदो हयाती फिरौन जी बि गुज़री वई हयाती मूसा अलैहिस्सलाम जी बि गुज़री वई हयाती अबू जहल जी बि गुज़री वई हयाती बिलाल हबशी जी बि गुज़री वेंदी जुर्मनि जे बाज़ार के गर्म करण वारनि जा बि ॾींहं पुराणा पूरा थी करे थींदा हिन मस्जिद जे मिंबरनि मेहराबनि मां उन जे मौत जो बि इतला ॾिनो वेंदो पर मुत्तक़ी परहेज़गार जे मरण जो बि ऐलान कयो वेंदो पर फ़र्क़ु इहो आहे जिन पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजो पाण खां गुनाहनि खे बचायो पर अल्लाह जा ये महबूब अल्लाह जी मोहब्बत ता पढ़ो सही बुखारी किताब रिकाक बाबु तवाज़ो नबी सी की हदीस कुर्सी बुधाई पान फरमाए मां न सोच मुझो अल्लाह दो फरमाए
हदीस कुदसिया रब फरमाया जिनसां मुंहिंजी मोहब्बत थी थिए न जेके मुंहिंजा महबूबन वो अहिड़ा त महबूबन ऐं उन्हनि जा हथ बणिजो थो वञा जिन सां पकड़ीनि था ऐं उन्हनि जूं अखियूं थो बणिजा जिन सां ॾिसनि था उन्हनि जा कन थो बणिजा जिन सां ॿुधनि था उन्हनि जा पेर थो बणिजा जिन सां हलनि था जॾहिं सुवाल कनि ऐं रब रद कयईं कोन जंहिं शइ जो पनाह तलब कनि ऐं ज़रूरु ॾियां थो मालिक तो चवे इन्हनि सां मुंहिंजी एॾी मोहबत आहे इन्हनि जी का बि तकलीफ़ मूंखे पसंदि कान्हे ओ ॿुधो इन्हनि ते अगरि मोतरी तकलीफ़ थी अचे मूं अलाह खे इहा पसंदि कान्हे का हिकिड़ो तबिको आहे अहिड़ो जिन सां मुंहिंजी एॾी मोहबत आहे ऐं तव्हां खां थो पुछां जिन सां अलाह जी एॾी मोहबत आहे उहो ज़िंदगी में कॾहिं नाकाम थींदो न थींदो इन जी बुरी मौत थींदी न थींदी छा इन जी क़बर बुरी हूंदी जंहिंसां अल्लाह जी मोहब्बत रखे यकीनन न छा इहो क़यामत ॾींहुं रुसवा थींदो यकीनन न छा इनखे पुल सिरात ते परेशानी ॾिसणी पवंदी यकीनन न मीज़ान में नेकियूं तुरदियूं छा इनखे जंहिंजो आकमुल हाकिमीन सां मोहब्बत करे ये सब कम सिधा थी ॾींदा पर कम कहिड़ो करणो पवंदो अल्लाह खां डिॼी गुनाहनि खे छॾणो पवंदो फरमी जिन गुनाहनि खे छॾियो अल्लाह जी उन्हनि सां मोहब्बत आहे फरमी जेके मुत्तक़ी बणिया जेके परहेज़गार बणिया इन्नल्लाह मअल्लज़ीना तक़व वल्लज़ीना हुम मुहसिनून इनके अल्लाह जो साथ नसीब थींदो वत्तक़ुल्लाह वअलमू अन्नल्लाह मअल मुत्तक़ीन अल्लाह मुत्तक़ीन जो साथी आहे हिन दुनिया में मुसाथी आहे मरण महिल मुसाथी आहे क़ब्र मंझि मुसाथी आहे क़यामत मंझि मुसाथी आहे अर्श अज़ीम ते पर फज़ल ई बाज अहिड़ो फरमाईंदो आहे ॼण उन्हनि जो साथी आहे हर रब खां ॾरी गुनाहनि खे छॾण वारा बणिजो रहमती वसिअत कुल्ल शै वसअतुहा लिल्लज़ीना यत्तक़ून रब फरमाए जेके तक़वा इख्तियार कंदा उन्हनि खे मुंहिंजी स्पेशली रहमत नसीब थींदी आहे दुनिया में ॾिठो हूंदव न महिरबानियूं सभिनी सां हूंदियूं न पर कंहिंसां ख़ासि हूंदियूं आहिनि छो त ख़ासि आहे पर में बंदो ॿुधो ही जेके ऐलान अल्लाह जे क़ुरान जा अॼु मुसलमान जे दिल मां संजीदगी ख़त्म थी वई यकीन ॼाणियो क़द्र मंज़िलत ख़तर थी वई अॼु मुसलमान वटि बसीरत कान्हे रही तदब्बुर तफक्कुर कोन रहियो वगरना हिकु हिकु क़ुरान जो ऐलान अहिड़ो आहे जो बंदो ॿुधी सची तौबा करे हयाती पंहिंजे मालिक लाइ वफ़ाले वक़फ़ करे करे बाक़ाइदे तहियो करे जैसी जीरो आहे कॾहिं पंहिंजो धणी खे नाराज़ कोन कंदसि हे इनक़िलाब छो नथा अचनि हे तब्दीलियूं छो नथियूं अचनि अॼु ज़मीर मुर्दा बणिजी आहे अॼु उहो फ़िक्र कोन रहियो न त ॾिसो ऐलान केॾा वॾा आहिनि फरमी जेके रब जी ज़ात खां ॼणंदा उनखे स्पेशली रब जी रहमत नसीब थींदी आहे कि कुरान फरमाए थो वमन यत्तक़िल्लाह युकफ़िर अन्हु सय्यातिही जेके रब खां ॼणंदा उनखे स्पेशली रब जे तरफ़ां गुनाह माफ़ कया वञनि था फरमी जेके रब खां ॼणनि था व इन तुमिनु व तत्तक़ू फलकुम अजरुन अज़ीम फरमी जेके मुत्तक़ी बणजंदा उनखे स्पेशली असां अजर सवाब ॾींदासीं वइन तस्बिरु व तत्तक़ू ला यदुरुकुम कैदुहुम शैया फरमी जेके मुत्तक़ी बणजंदा इनखे दुश्मननि जी हिफ़ाज़त असां कंदासीं सारी दुनिया मारण वारी हुई खलीलुल्लाह खे न मारे सघिया सारी दुनिया खलीलुल्लाह खे तबाह करण वारी ही न करे सघी सारे मिस्र जा हुक्मरान मूसा अलैहिस्सलाम के मारण जे लाइ तैयार जा कुछ न करे सघिया नबी करीम अलैहिस्सलाम जेके दुर्र यतीम जेके ॼमण खां अॻे यतीम थी विया सारे खिते जा दुश्मन गॾ जा कुछ बि न करे सघिया कॾहिं सोचींदा हूंदो सभिनी मिसालनि जे पोयां कहिड़ो राज़ आहे क़ुरान फरमाए थो हिकिड़ो ई राज़ आहे तव्हां अल्लाह खां ॾिजो तव्हांजी हिफ़ाज़त रब कंदो किथे क़ुरान फरमाए थो वलियख़्शल्लज़ीना लौ तरकू मिन ख़ल्फ़िहिम ज़ुर्रियतन ज़िआफ़न ख़ाफ़ू अलैहिम रब फरमाए तव्हां रब खां ॾिनी गुनाहनि खे छॾे ॾियो रब रुॻो न तव्हांजी हिफ़ाज़त कंदो तव्हांजे बच्चनि जी हिफ़ाज़त कंदो किथे रब जो क़ुरान फरमाए थो लौ अन अहलल क़ुरा आमनू वत्तक़ू लफ़तहना अलैहिम बरकातिन मिनस समाइ वल अर्द अॼु सभु दाऊं था कयो यार घर जा हेतिरा भाती कमायूं था गुज़ारो कोन्हे
हेडी तिजारत आ गुजारो कोने, हेडी जमींदारी आ गुजारो कोने। पर मैं तमा के बरकतों में मिल जो, रहमतों में मिल जो, वुसअतों में मिल जो, पर तमा के करनो छापन दो दिजो अल्लाह दी ज़ात का, दिली पंजे रब का गुनाह के छड़न वाला बन जो। फरमी व मैं यत्तकिल्लाह यजअल लहू मखरजा, रब का जके बिजंदा, जके तकवा प्यार कंदा, जके रब को डी गुनाह के छड़ींदा, उन्हनि जी बेड़ी कदे फासई कांदी। और उनके रस्सा रब तो जी मच्छी जे पेट में हिकिड़ा जवान हा निकरी आ, हिकिड़ा अहिड़ा बहा जो वहदर समुंड दरिया पी विया रस्सा में, हिकिड़ा अहिड़ा बहा जो पूरी कौम ॿारण ॿारिया, पर उन जवाननि खे कुझु बि न थियो। हिकिड़ा अहिड़ा हा जो लेटाए छुरी वहाई वई, न थियो कुझु बि। हिकिड़ा अहिड़ा बहा 100 साल सुम्ही पिया, निंड आई, गदह मरी वियो, खच्चर जी खल सड़ी वई, पर ही जवान महफूज़। हिकिड़ा अहिड़ा बहा 309 साल गुज़री आ, गार में जी सुता पिया त ईअं सुता पिया। हे सब मिसाल नसीला छो अरे कुरान तव्हां खे ॿुधाए थो, जेके उन धड़ी जो सही नमूने कदर कनि था, उनजे हुक्मनि खे अखियुनि ते रखनि था, उनखे ख़ुशि करण ख़ातिर गुनाहनि खां बचनि था, हर तंगी में हो रब उन्हनि खे रस्ता थो ॾे। तव्हांखे रस्ता खपनि, दस खोलियो पियो आहे। फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अमालकुम, जेके रब का डी गुनाह के छड़ींदा, तक़वा अख्तियार कंदा, इन्हनि जे कमनि खे रब सिधो थो करे, इन जे मामलात जी रब इस्लाह थो करे। गुण माण्हू हूंदो न ग़लती कोताही करे बि थो, पर मालिक उनखे ज़ाया थियण कोन्हे ॾींदो, बिगड़ियल कमनि खे रब सिधो कंदो आहे। पर मैं ये केर अथव, इहो उहे अथव जेके अल्लाह खां ॾिजनि था। वमन यत्तकिल्लाह यजअल लहू मिन अम्रिही युसरा, दरे खां दरा खां अल्लाह उन्हनि खे कुवत उन्हनि खे सोनड़ा था लॻनि, के पर में जेके अल्लाह खां ॾिजनि था। तक़वा ऐं परहेज़गारी आहे न, को कमु ॾुखियो कोन्हे। असांखे 5 वक़्त जी नमाज़ ॾुखी थी लॻे, रोज़ा ॾुखिया था लॻनि, हे कमु फरमाए छो तक़वा कान्हे न। हीअ जे तव्हां वटि हुजे त जेका शइ इन्हनि में हूंदी आहे, पोइ उन्हनि जा सभु कम सवला थी वेंदा आहिनि। घड़ी घड़ी ॾिठो अथमि त टाइम काफ़ी अॻिते निकिरी वियो आहे, अञा मौज़ू पंहिंजो घणो रहियो पियो आहे। बसि हाणे कोशिशि कयां थो मौज़ू खे मुख़्तसर थो कयां, हे मक़सद जूं ॻाल्हियूं आहिनि। अलाह कंदो पाण जी महफ़िल में वेठा आहियूं, हे वेहण अजायो कोन्हे, सजायो आहे। इंशाअल्लाह अल्लाह से पल पल जो अजर ॾींदो। हे दरस खे नसीहतूं कॾहिं कॾहिं से मुलाक़ातूं कराए थो, अलाह कंदो हे ॻाल्हियूं दिलि में वेही वेंदियूं इंशाअल्लाह। बसि हाणे मुख़्तसर 2-3 ॻाल्हियूं ज़िक्र करे पंहिंजी गुफ़्तगू खे ख़तमु थो कयां। फरमाई जेके अल्लाह खां ॾिजनि था न, इन्हनि खे अल्लाह जहन्नम खां पनाह में रखंदो। क़ुरान गवाह वइन मिनकुम इल्ला वारिदुहा कान अला रब्बिका हतमन मक़दिया सुम्मा नुनज्जिल लज़ीना तक़व व नज़रु ज़ालिमीन फ़ीहा जसिया। फरमाई जेके मुनसरात तां सभु गुज़रना, पर फरमाई जहन्नम खां से बचंदा जेके दुनिया में रब खां ॾिनी करे गुनाह छॾे ॾिनो, मुत्तक़ी परहेज़गार बणिया। क़ुरान गवाह आहे, ये जहन्नम खां बचण वारा। रब फरमाए जेकॾहिं भली पछाड़ी खपे, वो सोली सिंधी में चवां, पीढ़ी अची वञे पर इज़त माब नज़र अचो। तव्हांखे कफन जा 3 कपिड़ा वेड़ा वञनि तॾहिं बि इज़त माब लॻो, तव्हां सोरी सामी में सुम्ही वञो तॾहिं बि इज़त माब हुजो। क्या मंझे ॾींहुं थो त इज़त नसीब हुजनि, हे पूरो सफ़र सुहिणो थी वञे, हे सॼी पछाड़ी भली थी वञे। पर मां इन लाइ बि हिकु ई अमल आहे, तक़वा अख़्तियार कयो। वलाक़िबतु लिलमुत्तक़ीन, फिर फरमाया इन्नल आक़िबतु लिलमुत्तक़ीन। तो फरमाया असां पछाड़ी रखी परहेज़गारनि जे लाइ, रखी मुत्तक़ीन जे लाइ। रब जो क़ुरान फरमायो जन्नत में बि उहे ई वेंदा जेके मुत्तक़ी परहेज़गार बणिया। हे मूंखां अॻे सॼो मौज़ू ॿुधो अथमि, जन्नत जो बयान, नेमतूं, लज़्ज़तूं, हे कुदरत वारे रब जो तोहफ़ो। जन्नत छा अलाह जो तोहफ़ो आहे। हिकिड़ो हूंदो दोस्त जो तोहफ़ो, दुनिया वारे जो तोहफ़ो। मूंखे ॿुधायो जेको रब जो तोहफ़ो हूंदो, असीं बि चवंदा आहियूं न पंहिंजे दोस्त खे भले का भलो तोहफ़ो ॾियो, पंहिंजे वेझे अज़ीज़ खे भले का भलो तोहफ़ो ॾियो। असांजी चाह हूंदी असीं सभु पेनू फ़क़ीर आहियूं, रब जो तोहफ़ो छा आहे? पर बि जन्नत रब जो तोहफ़ो आहे, पर इहो बि उन्हनि जे लाइ जेके मुत्तक़ी बणिया, जिन पंहिंजो पाण खे गुनाहनि खां बचायो। तिलकल जन्नतु लती नूरिसु मिन इबादिना मन कान तकिया। जन्नत जो वारिस उन्हनि खे बणाईंदासीं जेके मुत्तक़ी परहेज़गार बणिया।
वसारिउ इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम व जन्नतिन अर्दुहा अस्समावातु वल अर्द उइद्दत लिल मुत्तक़ीन। हर जन्नत सां छागी मुत्तक़ीन जे लाइ किधर मुझे कुरान फरमायो अल्लाह ताला से फरमाया तो इज्जत लिल मुत्तकीन छागी बिच जन्नत ले लाए परहेजगारन जे लाए फरमिला किल लजीन तक़ौ रब्बहुम लहुम जन्नातुन तजरी मिन तहतिहल अनहार। हाल जे के दुनिया में रब काउंट दी करे गुनाहन के शरीर दा के तरीब रब दौलत नी कदे शराब कोन पीदो के दी रब दौलत नी अकड़ कोन कयो फखर कोन कयो जुल्म कोन कयो ज्यादती कोन कयो। हम ज़माना चंदा की केड़े किस्म जो पागल मानूंगा असा जिंदगी में मजा माण्यू चाहे मजन का महरूम रब जो कुरान फरमाया तो मजन को महरूम कोने हकीकी मजा नसीबी ने के थीदा पर भी जे के रब को ॾियण वारा नतीजे लासा जन्नत तैयार कया कि रब जो कुरान फरमाया वसीकल लज़ीन तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा। फिर रब को ॾियण वारा जिंदगी में तकवा अख्तियार करने वाला वजे मालिक खोंडनी गुनान के छरण वाला सुबाने जने जन्नत देंदा टोलन के सूरतन में इंदा जवातन के सूरतन में इंदा कि अल्लाह जो कुरान फरमायो अल्लाह ताला फरमायो ही जन्नत जो शान द कद अफलहल मुमिनून अल्लज़ीना हुम फी सलातिहिम खाशिऊन वल्लज़ीना हुम अनिल लग़्व मुरिदून वल्लज़ीना हुम लिज़काति फाइलून वल्लज़ीना हुम लिफ़ुरूजिहिम हाफ़िज़ून इल्ला अला अज़वाजिहिम औ मा मलकत अयमानुहुम फ़इन्नहुम गैरु मलूमीन फ़मन इब्तग़ा वराअ ज़ालिका हुमुल आदून वल्लज़ीना हुम लिअमानातिहिम व अहदिहिम राऊन। ये करी तशरीह के तौर पे माना कया जिन तजी करे नमाज़न की हिफाजत कई जिन तजी करे पंजे नमाज़न में खुशू खुशू पैदा कयो जिन रब को डी करे फजूल कमल को पंजो पान के बचायो जिन रब को डी करे बेहूदगी को पंजो पान के बचायो जिन रब को डी करे वायदन की पासदारी कई जिन रब को डी करे अमानत की पासदारी कई जिन रब को डी करे सब कम कया पर मैं उलाइका हुमुल वारिसून अल्लज़ीना यरिसूनल फिरदौस जन्नत जा मालिक धव पर मैं सब नेमतों इज्जतों अजमत सजे जहान में कामयाब अथवी है अब फरमे व मन युतिल्लाह व रसूलहु व यख्शल्लाह व यत्तक़ि फौलाइकुमुल फाइज़। कामयाब कुरान जो नसीब दिन अल्लाह जो चयो मन्यो अल्लाह जे रसूल जो चयो मन्यो रब को दिना मुत्तकी था परहेजगार था यही कामयाब। उन खां पोइ अग्नि चौथी गाल तकवा आहे जा मुख्तसर बुधो से उदायो से तकवा केतरे कदर अहम ॿुधो से ॿुधायो से उन खां पोइ टी ॻाल्हि जेके मुतक़ी बणजनि था उन जा केॾा वॾा इनाम। उन खां पोइ चौथी ॻाल्हि जिन सभु ॻाल्हियूं ॿुधियूं वरी बि अल्लाह जो डप न रखियो न ॾिना मौजूद यो आखिरी नुक्तो वॾो तवील आहे पर सिर्फ़ हिकिड़ी आयत पढ़ी गुफ्तगू ख़त्म थो कयां। अल्लाह पाक फरमाए थो वला यअमनु मकरल्लाह इल्लल क़ौमुल ख़ासिरून। जेके अल्लाह खां नथा ॾिजनि नथा परहेजगार मञनि नथा गुनाहनि खे छॾनि नथा ग़लतियुनि खे छॾनि रब तो फरमाए ऐलान थो कयां घाटे में इहे ई पवंदा टोटरे के नुक़सान में इहे ई पवंदा जेके रब को न ॾिना पंहिंजे मामलात जी इस्लाह न कयूं पर मैं इन्हनि जी जाइ जहन्नम आहे। अल्लाह से खां दुआ घुरूं था ही जेके इब्तिदाई बुनियादी अहम ॻाल्हियूं ज़िक्र कयूंसीं अल्लाह से मूंखे मांखे मिड़नी खे हे ॻाल्हियूं सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं ता दे बल्कि ता हयात पंहिंजे सीननि में सांढण जी तौफ़ीक़ ॾे समूरी ॻाल्हियुनि जो ख़ुलासो अल्लाह असांखे मुत्तक़ी बणजण जी तौफ़ीक़ ॾे पंहिंजे मालिक खे बादशाहनि जे बादशाह खे अहकमुल हाकिमीन खे ईअं मञूं किथे गुनाह करण जो सोचूं वो धणी असांखे यादि अचे उनखे यादि करे पंहिंजो पाण खे नसीहत कयूं गुनाह जो मज़ो आरज़ी गुनाह जो फ़ाइदो आरज़ी पर जे एॾो बादशाह इन गुनाह जे करे नाराज़ करे विधोसीं या अक़लमंदी कान्हे उन जाइ ते सोचे पंहिंजे रब सां दोस्ती निभायूं उन गुनाहनि खे छॾे ॾियूं इंशाअल्लाह असांखे तकवा अख्तियार कयूं मुत्तक़ी बणजी पऊं बदला दुनिया में बि आख़िरत में ईअं खणी चयो ही मिसाल तव्हांजे साम्हूं कुझु ज़िक्र कयो उन में सभु कुझु आहे
दुनिया बा आखिरत बा अल्लाह जी मोहब्बत, अल्लाह जी रसूल जी मोहब्बत, रब जो साथ कुर्ब करम इज्जतूं अज़मतूं रुतबा दर्जा सब शयूं मिली वींदियूं, पर शर्त इहा से रब जे दर ते मोटी पऊं, गुनाहनि खां सची तौबा कयूं, अॼु खां अहिड़ी तौबा कयूं त हीअ कयूं कॾहिं गुनाहनि जे वेझो न वेंदासीं, रब के राज़ी करण वारा कम कंदासीं। अल्लाह से मूंखे वाके मिड़नी के अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।